हालाणी भरिसां सांगी शाख जो तेज़ी सां कमु जारी। सांगी शाख जी पिछड़ी जे आबादकारनि सुठे कम जी साराह कंदे चयो त असांखे सांगी शाख पकी थियण मां तमामु घणो फ़ाइदो मिलंदो। आबादकार मोला बख्श चांग, सुल्तान अली चांग ऐं पिछड़ी जे आबादकारनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांखे सांगी शाख पकी थियण सां पाणी जो वहिकिरो तेज़ीअ सां हलंदो। आबादकारनि वधीक चयो त असां केतिरा ई साल पाणी जी खोट जे करे असांजा फसल न थींदा हुआ ऐं असांखे हितां जे ठेकेदार हाजी अमीर बख्श, मशहूरी हाजी गुल हसन, हाजी मोहम्मद कासिम चांग जी कोशिशुनि ऐं काविशुनि सां हितां ग़रीब जे आबादकारनि लाइ ऐं हितां जे तक जे लाइ मर्द मुजाहिदनि सुठो सोचियो ऐं अरबे रुपयनि जूं स्कीमूं वठी सांगी शाख खे पको करण जे लाइ पिछड़ी जे आबादकारनि लाइ सहूलियतूं पैदा कयूं। ठेकेदार अमीर बख्श मशहूरी चयो त मां आबादकारनि खे चई चुको आहियां त पाण बि हलंदड़ कम जो मटीरियल चेक कयो वञे। कम में का बि कोताही हुजे मां आबादकारनि जे हुकुम मुताबिक़ कराईंदसि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।